أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقد أحسن بي إذ أخرجني من السجن وجاء بكم من البدو من بعد أن نزغ الشيطان بيني وبين إخوتي إن ربي لطيف لما يشاء إنه هو العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह यूसुफ जी 100 नंबर आयत आहे उन जो जेको पोयों हिसो आहे उहो मां तव्हांजे अॻियां पढ़ियो हाणे इन खां पहिरियां जेको आहे पहिरियां वारे हिसे में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ माउ खे प्रोटेक्शन ॾिनो हिफ़ाज़त ॾिनई उन्हनि खे सभु कुझु उन्हनि जे लाइ कयई उन्हनि खे इज़त बख़्शाई ऐं उन्हनि खे तख़्त ते मथे घुरायई ऐं उन्हनि जेको आहे सभिनि सजदो कयो यूसुफ अलैहिस्सलाम जे अॻियां ऐं उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ सां याक़ूब अलैहिस्सलाम सां मुख़ातिब हुयो वक़ाल या अबती हाज़ा तावीलुल रुया मिन क़ब्ल चई त ए मुंहिंजा प्यारा यूसुफ अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा प्यारा बाबा इहा जेका आहे ताबीर आहे उन ख़्वाब जी जेको मां घणो वक़्तु अॻु में ॾिठो हुयो उन ख़्वाब जी ताबीर आहे ऐं उन खां पोइ कंटिन्यूअसली पंहिंजे पीउ सां मुख़ातिब हुया याक़ूब अलैहिस्सलाम सां मुख़ातिब हुया यूसुफ अलैहिस्सलाम एॾनि सालनि खां पोइ पंहिंजे पीउ सां मिलिया ऐं उन खां पोइ उन्हनि छा चयो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे दिलि में इलाही ॻाल्हियूं हूंदियूं त मां पंहिंजे पीउ सां जेके ॻाल्हियूं मूंसां थियूं हुयूं उहे शेयर कयां त उन कहिड़ियूं ॻाल्हियूं शेयर कयूं सभ खां पहिरियां उन छा चयो वक़्तु अहसन बी इज़ अख़रजनी मिन सिजने उन्हनि सभ खां पहिरियां चयो त ऐं मुंहिंजे मथां उन वक़्तु अहसान फ़रमायाऊं कंहिं अलाह सुब्हानो ताला मुंहिंजे मथां उन वक़्तु अहसान फ़रमायाऊं जॾहिं उन्हनि मूंखे जेल मां ॿाहिरि कढियऊं जॾहिं उन्हनि मूंखे जेल मां ॿाहिरि कढियो ऐं तव्हां सभिनि खे ॻोठ मां ॿारहाड़ी मां हिते आंदाऊं त सभ खां पहिरियां उन्हनि अलाह सुब्हानो व तआला जो अहसान ॿुधायो पंहिंजे पीउ खे त अलाह सुब्हानो व तआला मुंहिंजे मथां केतिरो अहसान कयो उन में 2 शयूं ॿुधायूं हिकिड़ी त जेल मां ॿाहिरि कढणु ऐं ॿियो तव्हां सभिनि खे जेको आहे कनान मां ॿारहाड़ी मां हिते वठी अचनि इहे 2 शयूं पंहिंजे पीउ सां उन्हनि ॻाल्हायूं त हाणे याक़ूब अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर न हुई त जॾहिं नंढे हूंदे उनजा भाइर उनखे वठी विया त उन्हनि छा कयो यूसुफ अलैहिस्सलाम सां खूह में उछलायऊं कहिड़ी बेदर्दी सां उनजी शर्ट बि लाहे छॾियऊं कहिड़े नमूने उन खां पोइ जेको बि उन्हनि सां थियो याक़ूब अलैहिस्सलाम खे इहा का बि शइ ख़बर न हुई ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर बि उते हुया सॼी फैमिली उते हुई यूसुफ अलैहिस्सलाम ऑलरेडी अॻु में ई पंहिंजे भाइरनि खे जेको आहे माफ़ु करे चुका हुया अगरि यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि लाइ ॿुधाए त मूंखे पंहिंजे पीउ खे ॿुधाए न त मुंहिंजे भाइरनि मूंखे खूह में उछलायो कहिड़े नमूने खूह में उछलायूं केतिरी बेदर्दी सां उछलायूं उहे छा पिया ॻाल्हाइनि छा पिया चवनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे भाइरनि खे माफ़ु करे चुका त उन्हनि जे भाइरनि खे शर्म महसूसु अचे आहे त यूसुफ अलैहिस्सलाम उहा शइ जेको आहे याक़ूब अलैहिस्सलाम खे ॿुधाइनि था जेका एॾा साल उन्हनि पंहिंजे पीउ खे न ॿुधाई हुई त जॾहिं तव्हां सां कोई कुझु ग़लति थो करे तव्हां उन्हनि खे माफ़ु था कयो तव्हां उनखे माफ़ु था कयो इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां उहा शइ वरी बाद में न खणी ईंदव तव्हां उन्हनि खे उहा शइ न जताईंदव त तूं मूंसां एॾो ग़लति कयो न ई तव्हां 3 माण्हू खे उनजो उहो गुनाह ॿुधाईंदव उन्हनि खे शर्मिंदा करण लाइ त यूसुफ अलैहिस्सलाम खे इहा शइ ख़बर हुई त मां उन्हनि खे माफ़ु करे छॾियो आहे उन खां पोइ इहा शइ याक़ूब अलैहिस्सलाम खे न ॿुधायूं उन्हनि खे छा ॿुधायूं त जेको मुंहिंजे अलाह सुब्हानो व तआला मुंहिंजे मथां अहसान कयो मुंहिंजे मथां अहसन बि मुंहिंजे मथां अहसान कयो त मूंखे जेल मां ॿाहिरि कढियो सभ खां पहिरियां उन्हनि खे ॿुधायूं त मां जेल में हुयुसि ऐं जेल मां ॿाहिरि कढियो इहो अलाह सुब्हानो व तआला जो जेको मुंहिंजे मथां अहसान हुयो ऐं अलाह सुब्हानो व तआला तव्हां सभिनि खे मूं वटि आंदो किथां हिते लफ़्ज़ इस्तेमालु थियणु वजा बिकुम मिनल बदवे निकितल आहे बदू मां बदू चवंदा आहिनि उन्हनि खे जेके अहिड़े एरिया में रहंदा हुजनि जेका एरिया डेवलप्ड न हुजे जेके असां ॿियनि लफ़्ज़ में चवंदा आहियूं त जेके हर वक़्तु मुसाफ़िर हुजनि खाना बदोश जेके चवंदा आहियूं या अहिड़ा माण्हू जेके रहाइश जे लाइ का अहिड़ी जॻह न हुजे जंहिंजे मथां छत हुजे उन्हनि खे बदू चवंदा आहिनि त उहे तव्हांखे अहिड़ी जॻह तां जेका जॻह डेवलप न हुई जेका जॻह जिते बिल्डिंग्स न हुयूं जिते अहिड़े क़िस्म जी का बि सहूलियत न हुई उतां तव्हांखे हिते आंदा इहो अलाह सुब्हानो व तआला जो मुंहिंजे मथां अहसान आहे त उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे इहो कंहिंखे थो ॿुधाए पंहिंजे पीउ याक़ूब अलैहिस्सलाम खे
हाणे इहो अल्लाह सुब्हानहु व तआला जो प्लान हुयो त अल्लाह सुब्हानहु व तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे जेल मां ॿाहिरि कढियो, छो जो बादशाह ख़्वाबु ॾिठो। हाणे बादशाह जो ख़्वाबु जेको आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे अल्लाह जे तरफ़ां हुयो, ऐं बादशाह ख़्वाबु जेको आहे पंहिंजे वज़ीरनि खे ॿुधायो। उनखां पोइ जेको जेल में यूसुफ अलैहिस्सलाम सां गॾु हुयो, बादशाह जो जेको शराब पीअण वारो, उनखे ख़बर पई ऐं उन जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम ॾे विया ताबीर पुछण लाइ। त इहो सॼो अल्लाह सुब्हानहु व तआला जो प्लान हुयो। त यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई इहो जेको बि प्लान हुयो अल्लाह सुब्हानहु व तआला जी मुंहिंजे मथां महिरबानी आहे, इहो अल्लाह सुब्हानहु व तआला जो प्लान हुयो। त अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे जेल मां ॿाहिरि कढियो। ऐं उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम हिकिड़ो प्लान कयो। उन्हनि कहिड़ो प्लान कयो? उन्हनि इहो प्लान कयो त उन्हनि जी फैमिली जेका आहे कनान मां हेॾे कीअं अचे। पंहिंजे भाउ जे सामान में उन्हनि जेको आहे बादशाह जो कटोरो, बादशाह जो जेको आहे लोटो विझी छॾियो त जीअं भाउ मूं वटि रहे, जेको उन्हनि जो भाउ बेन्यामीन हुयो उहो मूं वटि रहे, ऐं उनजे करे उनजा ॿिया भाइर वरी नाणो वठनि वापसि अचनि, त जीअं मां पंहिंजे भाइरनि खे ॿुधायां ऐं मूंखे पंहिंजे पीउ जी बि ख़बर पए ऐं इहे सभु वापसि अचनि। त इहा शइ जेका आहे यूसुफ अलैहिस्सलाम प्लान कई। त हिकिड़ी शयूं ईअं हूंदियूं आहिनि त तव्हां पाण प्लान कंदा हो, तव्हांजे प्लान जे मुताबिक़ उहे शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। तव्हां का शइ प्लान कई ऐं उन फ्यूचर में उहा शइ उअं ई थी, तव्हां ॾाढा ख़ुशि थींदा हुओ त मुंहिंजो इहो प्लान हुयो ऐं मां उनजे हिसाब सां सही थो हलां। पर सॉरी, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जॾहिं तव्हां त शयूं प्लान कयो था पर उहे उन मुताबिक़ नथियूं हलनि, तव्हांजे मुताबिक़ प्लान कयल शयूं नथियूं हलनि ऐं उहे शयूं ॿिए नमूने तव्हां जीअं प्लान कयो था ओड़े हिसाब सां न आहिनि, ऐं तव्हां चओ था त मां त हीअं सोचियो हुयो, मां त सभु कुझु सही कयां थो, हीअं सोचियो हुयो, पर इहा शइ ओड़े हिसाब सां नथी थिए। त उहो शइ तव्हां सम्झी वञो त इहो अल्लाह सुब्हानहु व तआला जो प्लान हुयो। त हिते अल्लाह सुब्हानहु व तआला जा प्लान्स कहिड़ा हुया? हिते अल्लाह सुब्हानहु व तआला जा प्लान्स यूसुफ अलैहिस्सलाम खे कनान मां उनजे भाइरनि जेको खूह में उछलायो, उनखां पोइ मिस्र में आया, पोइ जेल मां जॾहिं ॿाहिरि निकिता, त अल्लाह जो प्लान जेके आहिनि उहे तमामु वॾा प्लान्स हूंदा आहिनि। उहे असां वांगुरु न त असां शॉर्ट टर्म्स गोल्स ॾिसंदा आहियूं त असांखे 2-3 ॾींहंनि में एतिरो फ़ाइदो थिए, मुंहिंजो 2-3 ॾींहंनि खां पोइ हे इरादो आहे, महीननि जो इरादो, साल जो इरादो। पर अल्लाह सुब्हानहु व तआला जेके प्लान्स हूंदा आहिनि उहे वसी हूंदा आहिनि, उहे तमामु वॾा हूंदा आहिनि। त अल्लाह सुब्हानहु व तआला जा जेके प्लान्स हुया उहे मिस्र जे माण्हुनि खे कहत ज़दाली खां बचाइण। अगरि यूसुफ अलैहिस्सलाम सां इहा शइ न थी आहे ऐं उहे मिस्र न अचनि हा, बादशाह ख़्वाबु न ॾिसे हा, उहे मिनिस्टर न थियनि हा, त जेके मिस्र जा माण्हू हुया उहे कहत ज़दाली में अची वञनि हा। इलाही ॿार जेके आहिनि उन्हनि जी जेका आहे उहा अमवात थी आहे, मौत थी आहे। इलाही मायूं, औरतूं, कुराड़ा जेके आहिनि उहे मरी वञनि हा बुख जे करे। त अल्लाह सुब्हानहु व तआला जो इहो हिकिड़ो प्लान हुयो उन्हनि सभिनि माण्हुनि खे बचाइण जो, कंहिंजे ज़रिए? यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़रिए। त उनखां पोइ जॾहिं इहा शइ उनजा भाइर बि ॿुधी रहिया हुया त इहो सॼो जेको प्लान हुयो इहो अल्लाह सुब्हानहु व तआला जो हुयो। अल्लाह सुब्हानहु व तआला जो इहो सॼो अहसान हुयो त यूसुफ अलैहिस्सलाम ॿियनि लफ़्ज़नि में पंहिंजे भाइरनि खे ॿुधाए थो तव्हां जेको हिते आया हो इहो बि हिकिड़ो अल्लाह सुब्हानहु व तआला जो प्लान आहे। त हाणे इहा जेका क़ौम हुई बनी इसराईल, याक़ूब अलैहिस्सलाम जो ॿियो नालो छा आहे? इसराईल। त याक़ूब अलैहिस्सलाम जी फैमिली हुई, इन्हनि खे असां चवंदा आहियूं बनी इसराईल। इहा उहा ई क़ौम आहे। घणे वक़्त खां पोइ फ़िरौन जॾहिं आयो, फ़िरौन जेको आहे इन्हनि क़ौम ते ज़ुल्म कयो, इन्हनि ते इलाही ज़ुल्म कई। इन्हनि ई क़ौम मां हिकिड़ो ॿारु ॼमियो ऐं ॿारु जेको आहे फ़िरौन जे महल में अल्लाह सुब्हानहु व तआला जी तदबीर सां उहो वॾो थियो ऐं उनखे अल्लाह सुब्हानहु व तआला तौरात अता फ़रमायो, मूसा अलैहिस्सलाम हुयो। इहो सॼो अल्लाह सुब्हानहु व तआला जो प्लान हुयो। त यूसुफ अलैहिस्सलाम ॿियनि लफ़्ज़नि में ॿुधाए थो तव्हां जेको हिते आया हो कनान मां, इहो बि अल्लाह जो प्लान आहे, इन में बि का न का मसलिहत हूंदी ऐं इन में बि अल्लाह सुब्हानहु व तआला जो को वॾो प्लान हूंदो। त उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था इन वमिन बादि अन नज़ग़ शैतानु बैनी व बैन इख़्वती, ऐं उनखां पोइ जेतोणीकि बाद में शैतान जेको आहे मुंहिंजे भाइरनि जे विच में मसइला पैदा कया। शैतान जेको आहे मुंहिंजे भाइरनि जे विच में मसइला पैदा कया। नज़ग़, उनखां पोइ बि अल्लाह सुब्हानहु व तआला मुंहिंजे मथां अहसान कयो, जेल मां ॿाहिरि कढईं ऐं तव्हांखे हिते आंदाई। त जॾहिं बि थींदो को बि प्रॉब्लम थींदो आहे त असां शैतान ते ब्लेम कंदा आहियूं। कॾहिं बि कोई विढ़े थो तव्हांजो पंहिंजे ख़ानदान वारनि सां, पंहिंजे फैमिली वारनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, किथे बि तव्हांजो झेड़ो थिए थो, कुझु बि थिए थो, त तव्हां इहो सम्झी वञो त इहा जेका शइ आहे उहा शैतान जेको आहे इन शइ खे प्रोमोट थो करे, इन शइ खे वधाए थो। त हिते यूसुफ अलैहिस्सलाम चए थो अन नज़ग़ शैतान। नज़ग़ जी माना आहे त तव्हां कंहिंखे घड़ी घड़ी का शइ चओ, घड़ी घड़ी कंहिंखे चूंडियूं पायो, घड़ी घड़ी कंहिंखे वसवसा ॾियो, घड़ी घड़ी कंहिंखे का न का शइ चओ त ईअं कर, ईअं कर, ईअं कर। त
त शैतान जी जेका इहा चाल आहे, इहा शइ आहे, उन खां बाद में अलाह सुभाणे ताला शैतान पंहिंजी पूरी कोशिशि कई, पर अलाह सुभाणे व ताला जेको आहे उन शैतान जी इन चाल खे, इन पोकिंग खे, इन जेको उहो असांखे छिके पियो वर्ल्ड जी तरफ़, उनखे अलाह सुभाणे व ताला जेको आहे नाकारा कयो। उनखे असां सभिनि खे वरी पाण में हिकु करे छॾियईं। मुंहिंजे भाइरनि जे विच में हालांकि एतिरा मसइला हुया, पर उन खां पोइ बि अलाह सुभाणे व ताला जेको आहे असांखे पाण में मिलाए छॾियो। उन खां पोइ चवंदा इन रबी लतीफ़ुल लिमा यशा, बेशक इन में को बि शक न आहे त मुंहिंजो जेको रब आहे उहो लतीफ़ आहे ऐं उहो जेको चाहींदो आहे उहो शइ कंदो आहे। लतीफ़ जी माना छा आहे? इहो क़ुर में 7 दफ़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। हाणे लतीफ़ जेको आहे अलाह सुभाणे व ताला जे नालनि में आहे, ऐं इहो लतीफ़ुन ख़बीर तव्हां पढ़ंदा हूंदव इलाही दफ़ा। इन खां पोइ ख़बीर मतिलबु ख़बर रखण वारो, इहो उन सां गॾु इस्तेमालु थियल आहे। जीअं इहो क़ुर जे हर्फ़नि मां विच में सूरह कहफ़ में सभ खां विचों लफ़्ज़ आहे, उनखे चवंदा आहिनि वल यतलतफ़। इहो क़ुर जो हाफ़ आहे, ऐं अगरि तव्हां हर्फ़ जेके लफ़्ज़ आहिनि उहे खणंदव, क़ुर जो हाफ़ आहे वल यतलतफ़। हेॾां जेको हाफ़ आहिनि ऐं हेॾां इहो जेको विच वारो लफ़्ज़ आहे उहो बि वल यतलतफ़। उहो लतीफ़ अलाह सुभाणे ताला जे नालनि मां हिकिड़ो आहे। त लतीफ़ जी माना छा आहे? लतीफ़ जी माना अगरि तव्हां सिंधी में कंदव त बारीक बीन। त अहिड़ी शइ जीअं मिसाल जे तौर ते तव्हां रूम में वेठा हुयो, तव्हांजी दरी मां उस थी अचे, तव्हां ॾिसंदा हूंदव उस में तव्हांखे नंढा नंढा पार्टिकल्स तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। इहे तव्हांखे उस जॾहिं ख़तमु थी वेंदी पोइ नज़र न ईंदा। इहे अगरि तव्हांजे जिस्म खे लॻनि, तव्हांखे महसूसु न थींदो। तव्हांखे इहा शइ महसूसु, तव्हां हुनजे विच मां गुज़री वञो, तव्हां हुनजे विच में हथु ॾियो, तव्हांखे इहे नंढा नंढा पार्टिकल ज़रा ज़रा जेके आहिनि इहे तव्हांखे महसूसु न थींदा। जॾहिं इहे तव्हांखे महसूसु, त अलाह सुभाणे व ताला एतिरो बारीक बीन आहे। तव्हांजी ज़िंदगी में का बि शइ थिए थी, तव्हांखे जेतिरियूं बि तकलीफ़ूं आहिनि, तव्हांखे जेतिरी बि ख़ुशी आहे, तव्हांखे जेका बि शइ आहे, अलाह सुभाणे व ताला हर शइ जी ख़बर रखे थो। अलाह सुभाणे व ताला लतीफ़ आहे। अलाह सुभाणे व ताला खे हर शइ जी ख़बर आहे। ईअं त अलाह सुभाणे ताला चए थो, तव्हां ईअं न सम्झो त मां जेको ख़लक़ियो आहे मूंखे उन शइ जी का ख़बर न आहे। मां जेको ख़लक़ियो आहे मूंखे ख़बर आहे। तव्हांखे जेके तकलीफ़ूं आहिनि उहा बि मूंखे ख़बर आहे। तव्हां सां जेका शइ थी उन शइ जो मूं वटि इल्मु आहे। अलाह सुभाणे व ताला वटि हर शइ जी नॉलेज आहे। तव्हां सां जेको बि थी रहियो आहे, अलाह सुभाणे व ताला लतीफ़ आहे। अलाह सुभाणे ताला वटि हर बारीक बीन, जेका बि नंढी शइ तव्हां जे थी रही आहे। सूरह लुक़मान में लुक़मान जेको आहे, लुक़मान अलैहिस्सलाम जेको आहे पंहिंजे पुट खे चई रहिया आहिनि त तव्हांजो जेको राई दाणे जे बराबरि बि अगरि तव्हांजो को अमल हूंदो, अलाह सुभाणे ताला क़यामत वारे ॾींहुं उन अमल खे बि खणी ईंदो। तव्हांजो सुठो अमल जेको ज़रो बि हूंदो, अलाह सुभाणे ताला उनखे बि खणी ईंदो। अलाह सुभाणे ताला लतीफ़ आहे। अलाह अज़्ज़ व जल खे हर शइ जी ख़बर आहे। त इहा शइ केरु था चवनि? यूसुफ अलैहिस्सलाम। उन खां पोइ चवंदा इन्नहु हुवल अलीमुल हकीम, बेशक उहो ई इल्मु वारो आहे ऐं उहो ई हिकमत वारो आहे। हाणे इहो अलीमुल हकीम, सॼो इल्मु जेको आहे उहो अलाह सुभाणे व ताला वटि आहे, ऐं सॼी हिकमत जेका आहे उहो अलाह सुभाणे व ताला वटि आहे। जेको अलाह सुभाणे व ताला आहे, बेशक उहो ई अलीम आहे, उहो ई हकीम आहे। हाणे इहे उहे ई अल्फाज़ आहिनि जेके याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट यूसुफ अलैहिस्सलाम खे चया हुया, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे ख़्वाबु ॾिठो हुयो। पंहिंजे पीउ खे ॿुधायईं ख़्वाबु त मां जेको आहे ख़्वाबु ॾिठो आहे, 11 सितारा, चंड, सिज मूंखे सजो था कनि। उन खां पोइ जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त इहो ख़्वाबु पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ, ईअं न चई न तुंहिंजा भाइर ख़राबु आहिनि, भाइरनि खे न ॿुधाइजांइ। छो जो तुंहिंजे शैतान जेको आहे उहो इंसान जो खुलो दुश्मन आहे। शैतान जेको आहे, अगरि तूं पंहिंजे भाइरनि खे ॿुधाईंदे, शैतान जेको आहे तव्हां ॿिन्हिनि जे विच में झेड़ा विझराईंदो। पंहिंजे भाइरनि खे इहो ख़्वाबु न ॿुधाइजांइ। उन खां पोइ इहा ई शइ चयाऊं त अलीमुल हकीम, मुंहिंजो जेको रब आहे उहो हर शइ जो इल्मु रखण वारो आहे, उहो वाइज़ आहे, उहो हिकमत वारो आहे। उन शइ खे हर शइ जो इल्मु आहे। त उहे ई अल्फाज़ जेके आहिनि उहो यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो दोहिराइनि था, इन्नहु हुवल अलीमुल हकीम, बेशक मुंहिंजो जेको रब आहे उन वटि हर शइ जो इल्मु आहे ऐं उहो ई हिकमत रखण वारो आहे। हर शइ जो इल्मु उन वटि आहे। अलाह सुभाणे व ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां इहे शयूं सम्झी सघूं। तव्हांजी ज़िंदगी में जेके बि तकलीफ़ूं आहिनि, तव्हांजी ज़िंदगी में जेके बि शयूं आहिनि, अलाह सुभाणे ताला उन सभिनि खे दूरि करे। पर इहा शइ तव्हां कॾहिं बि न विसारिजो त अलाह सुभाणे ताला खे तव्हांजी तकलीफ़ुनि जी ख़बर न आहे, या अलाह सुभाणे ताला इन शइ जो इल्मु न आहे। अलाह सुभाणे ताला चए थो मूंखे ख़बर आहे मां जेको ख़लक़ियो आहे, मूंखे ख़बर आहे जेका शइ मां ख़लक़ी आहे। अलाह सुभाणे व ताला खे हर शइ जी ख़बर आहे। त तव्हांखे जेके बि तकलीफ़ूं आहिनि, त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हुनि खे का बि तकलीफ़ ईंदी आहे त माण्हू निमाज़ छॾे ॾींदो,
या पहिरियां जेका इबादत कंदो उहा छॾे ॾींदो, छो जो मां एॾी इबादत कयां पियो, नमाज़ पढ़ां पियो, हाणे मूंखे तॾहिं बि तकलीफ़ आहे, तॾहिं बि नुक़सानु आहे, तॾहिं बि मूंखे एतिरो प्रॉब्लम आहे त मां पढ़ण जो फ़ाइदो छा आहे। पोइ शैतान आस्ते आस्ते वसवसा पैदा कंदो आहे। पहिरियां माण्हू 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे, पोइ आस्ते आस्ते हिकु वक़्तु छॾींदो आहे, पोइ ॿिए वक़्तु छॾींदो आहे, पोइ इरेग्युलर थी वेंदो आहे। अलाह सुभाणे ताला असांखे इन शइ खां बचाए ऐं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।